तव्हां सभिनी खे आज़ादीअ जे ॾींहं जूं लख लख वाधायूं। अॼु आज़ादीअ खे 77 साल थी चुका आहिनि। अच्छा, तव्हां कॾहिं इन ॻाल्हि ते ध्यानु ॾिनो आहे त आज़ादीअ जो ॾींहुं हमेशह चालीहे जे वक़्तु ई ईंदो आहे। चालीहे जे वक़्तु सभु ॿुधाईंदा आहिनि त मिर्ग जे ज़ुल्मनि खां बचाइण लाइ असांजो झूलेलाल साईं 1000 साल पहिरियों अवतार वठी आयो ऐं असां सभिनी सिंधियुनि खे बचायो। छा तव्हां कॾहिं कंहिंखां पुछियो आहे त 1947 में आज़ादीअ जे वक़्तु जॾहिं सिंधियुनि जे मथां ज़ुल्म थी रहिया हुया, हुननि खे पंहिंजे घर मां कढियो पियो वञे, त छा सिंधियुनि झूलेलाल साईं खे ॿाॾायो? सिंधियुनि छो कंहिंजे डप में अची घर जी लॾपॾार मंज़ूर कई? छा सिंधियुनि खे झूलेलाल साईं ते विश्वास न हुयो? आख़िर असीं बि आज़ादीअ जा बराबरि हिसेदार हुयासीं, पोइ असांखे सिंध छो छॾणी पई? हिकु वॾे बुज़ुर्ग जो चवणु आहे त सच त इहो आहे कि असां अंग्रेज़नि खां पूर्ण रूप सां आज़ादी वठण जी एतिरी तकर में हुयासीं कि सभु फ़ैसिला लीडरनि बिना पुछे ई कया। सिंधियुनि खे त कंहिं ॻाल्हि जी सुध ई न हुई। असलियत में त अंग्रेज़नि आज़ादीअ जे उहिदनामे में विरांङो लिखियो हुयो, पर सिंधियुनि जी लॾपॾार न लिखी हुई। लॾपॾार हिकु भयानक सदमो हुयो। सभु कुझु अचानक सां अची मथे ते पियो। सिंधियुनि खे हिकु अंजान जॻह ते वञी ज़िंदगी नए सिर शुरू करणी हुई। सिंधियुनि हिननि 77 सालनि में जेका ज़िंदगीअ जी जफ़ाकशी ॾिठी आहे, शायदि ई ॿियो कोई हिन ॻाल्हि खे सम्झी सघंदो। अॼु बि सिंधियुनि ते झूलेलाल साईं जी महर आहे, इन करे उहे हेॾी वॾे औज ते पहुता आहिनि ऐं सुखिया आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे असां सभिनी विछड़ियल सिंधियुनि खे वरी गॾु थियणु खपे। अॼु इंटरनेट जी सहूलियत सां सिंधी वरी हिकु थी सघंदा आहिनि ऐं घटि में घटि पंहिंजी ॿोली ऐं संस्कृतीअ जो बचाव करे सघंदा आहिनि। पंहिंजी मिठड़ी सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो ऐं पंहिंजे सिंधु नदीअ जी सभ्यता खे सुञाणो। जय झूलेलाल।